मटियारी सिंध जी अज़ीम रूहानी बुज़ुर्ग ऐं क़ादिरुल कलाम सूफ़ी शाइर हज़रत सरदार अहमद शाह लकियारी जो 26हों सालानो चईन ॾींहंनि जो उर्स मुबारक 28 शवाल अल मुकर्रम बल मुताबिक़ 7 मई 2024 अंगारे ॾींहं खां न्यू सैदाबाद भरिसां दरगाह शरीफ़ ते शुरू थींदो, जंहिंजी तयारियूं मुकमल थी वियूं आहिनि। उर्स जो इफ़्तिताह दरगाह सैयद अहमद शाह लकियारी जो गादी नशीन सैयद महबूब शाह लकियारी ऐं सैयद शबीर अहमद शाह लकियारी दरगाह ते चाद चाढ़े दुआ ऐं धमाल सां कंदा। प्रोग्राम मूजिबि हिन साल हज़रत सरदार अहमद शाह लकियारी जो उर्स लकियारी मेला कमेटी पारां 4 ॾींहं लॻंदो, जंहिंमें अदबी कॉन्फ्रेंस पिणु थींदी। मुख़्तलिफ़ शोबनि में नुमाया कमु कंदड़नि खे हमदम एवॉर्ड पिणु ॾिना वेंदा, जहिड़े त मेले जो जुबली सर्कस, मिठाइनि जो बाज़ारूं, मलाखड़ो, घोड़नि ऐं ॾांदनि जी डोड़, मेहन उठनि ऐं ॿकरियुनि जी नुमाइश थियण सां गॾु ॿिजनि ऐं ज़रूरी दवाउनि सां गॾु सक़ाफ़ती स्टॉल लॻाया वेंदा, जॾहिं त रोज़ानो राति जो लतीफ़ी रूह रिहाण सां गॾु राग विराग जी महफ़िल दरगाह जे आगंद में थींदी, जंहिंमें सिंध जा मशहूरु रागी सैयद अहमद शाह लकियारी जी शाइरी ते मुश्तमिल कलाम पेश कंदा। उर्स जी तयारियूं आख़िरी मरहलनि में आहिनि। मेले में शिरकत करण लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ खातनि जे वज़ीरनि, मुख़्तलिफ़ दरगाहनि जे गादी नशीननि समेत अदीबनि, सियासी, समाजी खीतर जी शख़्सियतुनि खे दावतूं ॾिनियूं वयूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।